हेलो अस्सलाम वालेकुम। ओनली सिंध टीवी में तव्हां सभिनि खे ख़ुशि आमदीद। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे निशान ते क्लिक कयो जीअं जल्दी तव्हां वीडियो पहुची सघनि ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी हाँ दोस्तों, अॼु जो टॉपिक आहे खोड़ सारा दोस्त पुछा कनि था यूट्यूब यार पैसा छो थो ॾे ऐं कीअं ॾींदो असांखे ऐं छाजे लाइ। खोड़ सारा असांजा सिंधी भाइर जेके सुवाल था कनि ऐं उन्हनि सुवालनि जो जवाबु अॼु मां हिन वीडियो में पूरो तफ़सील सां ॾींदुसि ऐं पूरो तव्हांखे सम्झाईंदुसि यूट्यूब छाजे करे पैसा ॾिए थो, यूट्यूब खे असां मां छा फ़ाइदो आहे। त वीडियो लास्ट तक ॾिसिजो। जी हाँ दोस्तों, मां आमीन। तव्हां ॾिसी रहिया आहियो ओनली सिंध टीवी। ओनली सिंध टीवी मां अहिड़ा ई वीडियो तव्हांजे लाइ खणी ईंदो आहियां। इंशाअल्लाह अगरि वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक ज़रूरु कजो। जी हाँ दोस्तों, शुरू कयूं था। खोड़ सारा दोस्त इहो ई सुवाल कनि था, उन्हनि जे ज़हन में इहो सुवाल हूंदो आहे अगरि यूट्यूब असांखे पैसा ॾींदो आहे यूट्यूब खे छा फ़ाइदो आहे ऐं असांखे वीडियो अपलोड असां कयूं ऐं उनखां पोइ यूट्यूब असांखे पैसा ॾींदो पर यूट्यूब खे किथां पैसा ईंदा आहिनि। जी हाँ बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त यूट्यूब अगरि मां तव्हांखे ॿुधायां 2018 जी ॻाल्हि आहे। 2018 त यूट्यूब जेको पॉलिसी हो यानी 10,000 तव्हां व्यूज़ पूरा कयो, 10,000 यानी माण्हू तव्हांखे ॾिसनि, तव्हां यानी मोनिटाइज़न अकाउंट थी वेंदो हो 2018 में। मां 2017 में चैनल पंहिंजो ठाहियोसि। इन टाइम इहो ई माना जेका हो न पॉलिसी यानी 10,000 व्यूज़ पूरा कयो तव्हांजो मोनिटाइज़ थी वियो। ऐं ॾाढो कोशिशि कयुसि, महिनत कयुसि, नओं हुउसि ऐं 10,000 तव्हांखे पाण ख़बर आहे अगरि नओं यूट्यूब ते कमु था कयो तव्हांखे ख़बर हूंदो आहे त व्यूज़ कीअं पूरा थींदा आहिनि। 10,000 वॾी मुश्किल सां मां पूरो कयुसि, यानी 2017 जो एंड हो डिसंबर जनवरी शुरू थी वियो। 10,000 व्यूज़ पूरो, ॾाढा मां ख़ुशि थियुसि। वियुसि यानी जेका हिन जी वेबसाइट आहे मोनिटाइज़न वारनि जो, त उते वियुसि एड्सन में। त उते ॾिसण खां पोइ यानी मुंहिंजा होश उड़िजी विया त उते लिखियलु हो यानी 4,000 घंटा वॉच टाइम पूरो कयो ऐं 1,000 सब्सक्राइबर। मां सही पुछा कयो, दिलि हारे वेठुसि। पोइ सोचियुसि त यानी यूट्यूब ते कमु छॾे 1,000 सब्सक्राइबर किथां पूरा मूंखां थींदा ऐं उनखां अलावा 4,000 घंटा यानी 4,000 कलाक वॾी ॻाल्हि आहे। त ऐं वरी ॿियो हौसलो करे यानी जेके दोस्त आहिनि काफ़ी सपोर्ट कयऊं, उन्हनि जो मां थोराइतो आहियां ऐं नाला कीअं कोन थो खणा। बहरहाल उन्हनि हौसला अफ़ज़ाई कई त आउं वीडियो अपलोड करणु शुरू कयुसि। अलहमदिल्ला मुंहिंजो उर्दू चैनल हो, अॼु ताईं आहे अलहमदिल्ला। त तक़रीबन आउं सोचियां त तक़रीबन 2 महीननि में मुंहिंजा 1,100 सब्सक्राइबर थी विया ऐं की चवां वॉच टाइम तक़रीबन 3 महीननि में मुंहिंजो पूरा थी विया। 4,000 घंटा अगरि ट्रेंडिंग में वीडियो रखंदा आहिनि त होम पेज ते असांजो वीडियो ईंदो आहे त देरि न हूंदो आहे मोनिटाइज़न ऐं ऑन थियण में ऐं की चवां सब्सक्राइब पूरा थियण में ऐं 4,000 घंटा वॉच टाइम में। उहा ॻाल्हि उहा थी वई त उहा मुंहिंजो चैनल मोनिटाइज़ थी वई। हीअ मुंहिंजो चैनल नओं आहे हींअर सिंधी जेको ओनली सिंध टीवी, उहो मुंहिंजो नओं चैनल आहे। बहरहाल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अगरि असां मोनिटाइज़ असां पंहिंजो चैनल कयूं था त हिन जो तालुक़ु गूगल एड्सन वारनि सां हूंदो आहे। जेके इहे वक़फ़ा एड जेके खपाईंदा आहिनि उहे जेके ॾींदा आहिनि उन्हनि सां, उन्हनि जो गूगल वारनि सां हूंदो आहे यूट्यूब वारनि जो। यूट्यूब खे अगरि ₹1 मिलंदो आहे, मिसाल मां तव्हांखे ॿुधायां थो, ₹1 मां 70 पैसा असांखे ॾींदो आहे, 30 पैसा उहो पंहिंजे लाइ रखंदो आहे। यानी हू पंहिंजो फ़ाइदो खणे थो घर वेठे। वेबसाइट केॾो पैसा तव्हां पाण सोचियो त केतिरा यूट्यूबर कमु था कनि पूरी दुनिया में, त 30 पैसा ₹1 ते खणे त केतिरा माना पैसो कमाईंदो हूंदो। पर बहरहाल तव्हांखे ॿुधाईंदो आहे गूगल वारा हिन खे पैसा ॾींदा आहिनि। गूगल वारा जेके आहिनि जेके एड्स जेके यानी सिंधीअ में तव्हांखे ॿुधायां जेके वक़फ़ा हूंदा आहिनि, माण्हू वक़फ़ा खपाईंदा आहिनि कंहिं शइ में वक़फ़ो ॾियण लाइ ॾींदा आहिनि, पोइ उहे गूगल खे डायरेक्ट ॾींदा आहिनि। गूगल इहे वरी हुननि खां पैसा वठी करे वरी असांखे ॾींदो आहे। यानी असांजे वीडियोस ते हलंदा आहिनि, जंहिंजा वीडिया घणा हलनि, जहिड़े तरीक़े जा वीडिया हूंदा आहिनि उन तरीक़े सां उहे वक़फ़ा हलाईंदा आहिनि। जी हाँ दोस्तों, पैसा ईअं यूट्यूब ते मिलंदा आहिनि। अगरि तव्हांजो चैनल अञा ताईं मोनिटाइज़न नाहे थियो, 1,000 सब्सक्राइब पूरा थी विया आहिनि ऐं मोनिटाइज़न थी वियो आहे ऐं रिन्यू में रखियलु आहे, त असां सां राब्तो करे सघो था। असां इंशाअल्लाह तव्हांखे फुल सपोर्ट कंदासीं। जंहिंजा थोरा सब्सक्राइबर आहिनि उनखे बि असां सपोर्ट कयूं था। जंहिंजो अञा ताईं मोनिटाइज़न नाहे थियो उनखे सपोर्ट कयूं। बिल्कुलु नवां आहिनि, उन नवनि खे त मां दिलि सां सपोर्ट कंदो आहियां। उमेदु कयां थो तव्हांजो वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि अचे त मुंहिंजे चैनल खे लाज़िम हिन खे सब्सक्राइब कजो, छो त मां हिन ते सिर्फ़ु सिंधी
वीडियो आणींदो आहियां सिंधी भाइरनि लाइ, त उन्हनि खे हथ ॿधी मुंहिंजी अर्ज़ु आहे त अगरि तव्हां ॿुधो था मुंहिंजो वीडियो त लाज़िम लाइक कंदा कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा कयो। इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो में अहिड़ो वीडियो मां खणी ईंदुसि, हाज़ुरु थींदुसि। जेसिताईं मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी सिंध।